नाज़रीन ॿी ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर करे आहियूं। टंडवा लिहार ज़िले में मंशियात विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ क्रैकडाउन जारी आहे। CIA पुलिस प्यारोलुंड में गुटके जे कारखाने ते छापो हणी वॾे मिक़दार में गुटको ठाहिण जो सामान हथ करे हिक जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। CIA इंचार्ज अफ़ज़ल मग़ज़ी पंहिंजी टीम सां गॾिजी कार्रवाई कई आहे। कार्रवाई दौरान कारखाने मां 200 तैयार गुटका, 4 कटा गुटके जो मटीरियल, 2 ड्रम, 4 ट्रप, बंडल रिपीटर ऐं तमाक जो पैकेट हथ कयो वियो आहे। पुलिस मूजिबि कारखाने मां काशिफ़ वलद मांझी खे गिरफ़्तार करे हद जे थाणे ते केस दाख़िल करे खेसि लाकअप कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर करे आहियूं। टंडवा लिहार ज़िले में मंशियात विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ क्रैकडाउन जारी आहे। CIA पुलिस प्यारोलुंड में गुटके जे कारखाने ते छापो हणी वॾे मिक़दार में गुटको ठाहिण जो सामान हथ करे हिक जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। CIA इंचार्ज अफ़ज़ल मग़ज़ी पंहिंजी टीम सां गॾिजी कार्रवाई कई आहे। कार्रवाई दौरान कारखाने मां 200 तैयार गुटका, 4 कटा गुटके जो मटीरियल, 2 ड्रम, 4 ट्रप, बंडल रेपर ऐं तमाक जो पैकेट हथ कयो वियो आहे। पुलिस मूजिबि कारखाने मां काशिफ़ वलद मांझी खे गिरफ़्तार करे हद जे थाणे ते केस दाख़िल करे लॉकअप करे छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर करे आहियूं। टंडवा लिहार ज़िले में मंशियात विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ क्रैकडाउन जारी आहे। CIA पुलिस प्यारोलुंड में गुटके जे कारखाने ते छापो हणी वॾे मिक़दार में गुटको ठाहिण जो सामान हथ करे हिक जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। CIA इंचार्ज अफ़ज़ल मग़ज़ी पंहिंजी टीम सां गॾिजी कार्रवाई कई आहे। कार्रवाई दौरान कारखाने मां 200 तैयार गुटका, 4 कटा गुटके जो मटीरियल, 2 ड्रम, 4 ट्रप, बंडल रेपर ऐं तमाक जो पैकेट हथ कयो वियो आहे। पुलिस मूजिबि कारखाने मां काशिफ़ वलद मांझी खे गिरफ़्तार करे हद जे थाणे ते केस दाख़िल करे खेसि लाकअप करे छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर करे आहियूं। टंडवा लिहार ज़िले में मंशियात विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ क्रैकडाउन जारी आहे। CIA पुलिस प्यारोलुंड में गुटके जे कारखाने ते छापो हणी वॾे मिक़दार में गुटको ठाहिण जो सामान हथ करे हिक जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। CIA इंचार्ज अफ़ज़ल मग़ज़ी पंहिंजी टीम सां गॾिजी कार्रवाई कई आहे। कार्रवाई दौरान कारखाने मां 200 तैयार गुटका, 4 कटा गुटके जो मटीरियल, 2 ड्रम, 4 ट्रप, बंडल रेपर ऐं तमाक जो पैकेट हथ कयो वियो आहे। पुलिस मूजिबि कारखाने मां काशिफ़ वलद मांझी खे गिरफ़्तार करे हद जे थाणे ते केस दाख़िल करे खेसि लॉकअप कयो वियो आहे। इन सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे धरती TV जो रिपोर्टर इम्तियाज़ ख़ासकली। जी इम्तियाज़, CIA जी कार्रवाई थी आहे, इन हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जीअं ई टंडवा लिहार में नओं SSP मुक़ररु थियो त उनजी सख़्त हिदायतुनि जेको पुलिस अलर्ट थी वई आहे ऐं मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते कार्रवायूं जारी आहिनि। अॼु हींअर कुझु देरि पहिरीं CIA पुलिस जी प्यारोलुंड में गुटके जे कारखाने ते छापो हयो वियो आहे। वॾी मिक़दार में गुटको ठाहिण जो सामान हथ करे हिकु ॼणे खे गिरफ़्तार करे वरितो आहे। CIA इंचार्ज अफ़ज़ल मग़ज़ी पंहिंजी टीम सां गॾिजी इहा कार्रवाई कई आहे। कार्रवाई दौरान कारखाने मां 200 तैयार गुटका, 4 कटा गुटके जा मटीरियल ऐं 2 ड्रम, 4 ट्रप ऐं बंडल रेपर ऐं तंबाकू जा पैकेट बि हथ कया विया आहिनि। ऐं कारखाने मां काशिफ़ वलद मांझी खे पिणु गिरफ़्तार करे वरितो आहे। गिरफ़्तार कयल जवाबदार मथां हद जे थाणे ते केस दाख़िल करे खेसि लाकअप हवाले कयो वियो आहे। जी ठीकु आहे इम्तियाज़, तफ़सील महिरबानी।